चौथे नंबर ते जेका आखिरी शय आ वो आहिनि रमज़ान शरीफ़ जा रोज़ा। चार इहे नमाज, ज़कात, हज, रमज़ान शरीफ़ जा रोज़ा। चार इहे ऐं इब्तिदा वारी पहिरीं ॻाल्हि पंजी उहा आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। पंजो फर्ज़ आहिनि रमज़ान पाक जा रोज़ा। इन में भी कंडीशन आहे, जेकॾहिं बीमार आ तो उन बीमारी वारा ॾिहाड़ा हिन खे रोज़े जी मोहलत आ। पर मोहलत जो मतिलब इहो कोन त माफ़ थी वियसि। फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र, कुरान पाक फरमाए थो जॾहिं बीमारी मां हाणे उथे चङो भलो थिए पोइ जेतिरा तुंहिंजा रोज़ा रहिजी विया हा बीमारी में, इहे चङे भले थियण खां पोइ वरी ॿीहर क़ज़ा करे पड़। बीमारी ॿ क़िस्म हूंदी आहे। हिकिड़ी उहा बीमारी आहे जो उन बीमारी खां बाद में माण्हू चङो भलो थींदो आहे। बुखार आयो, पेट में सूर पियो, ॿी का तकलीफ़ थी पई, अहिड़ी बीमारी आहे जंहिं बीमारी में जाओ चङो भलो ॿीहर थी वञे त उन जे लाइ ज़रूरी आहे त उहो बीमारी वारा ॾिहाड़ा रोज़ा क़ज़ा करे ऐं उन खां बाद में उहे जेतिरा रोज़ा बीमारी में गुज़रिया उहे अदा करे। हिकिड़ी बीमारी आहे, पर ॿी ख़ुदा पियो ख़ैर करे अहिड़ी बीमारी आहे जो इंसान खे छॾींदी न आहे। दाइमुल मरीज़ आहे या इंतिहाई पोड़ो आहे, ज़ईफ़ुल उम्र आहे, भली नौजवान आहे पर बीमार हुनखे बीमारी हुनखे ज़ईफ़ करे छॾियो आहे ऐं दुबारो हाणे हो उन बीमारी मां उथण जहिड़ो आहे ई कोन, छॾींदसि ई कान, त उन जे लाइ वरी अल्लाह पाक जो कानून आहे त पोइ तूं रोज़ा पोइ बि माफ़ कोन थी। हाणे इन्ही रोज़े जो एवज़ ॾे, एवज़ चइबो आहे फिदियो। फिदिये जो मतिलबु इहो आहे त जीअं असांजे मथां फितरानो लाज़मी आहे, रमज़ान में फितरो ॾींदा आहियूं, हिकिड़ो फितरो ॾींदा आहियूं, मिसाल तौरु 50 रुपया, 60 रुपया, 70 रुपया मौसम जे हिसाब सां मुक़ररु हूंदा आहिनि। 50-60 फितरो आहे त जेतिरा तुंहिंजा रोज़ा क़ज़ा थिया आहिनि ऐं क़ज़ा बि नथो करे सघीं, बीमार आहीं, पोड़ो आहीं, चङे भले थियण जी उमेद न आहे, त जेतिरा रोज़ा तोखां क़ज़ा थी आहे हिकिड़े रोज़े जो हिकु फितरानो, 2 रोज़नि जा 2 फितराना, 3 जा 3 फितराना, सॼो महीनो आहे त सॼे महीने जेतिरा फितराने जी रक़म ग़रीब खे न बि सोचे त रोज़े जो सवाब बि ॾींदोसांइ, रोज़े वारो गुनाह बि माफ़ करे छॾींदोसांइ।